साईं मुंहिंजा इहा कहाणी आहे चइनि ठगनि जी। ख़ैरु सलाह जो हुकुम अला जो, कमु कए खुटंदो आहे, ॻाल्हि खई खुटंदी आहे। हिकिड़ो हो बादशाह, उन बादशाहीअ में रहंदा हुया 4 ठग। हुननि जो धंधो ई रुॻो ठगीअ ते इन ते हुयो। पोइ चइनी पाण में सलाह कई त भणा हलंदो त हलूं काॾे ठगीअ ते, वेठे त शींहं बि बुख मरी विया। चइनि जी सलाह पाण में ॿधी हुई, सो होकराईंदा वञनि पिया की हलंदा वञनि पिया त हिननि खे उञ लॻी ॾाढी। ॾिठो न भणा हिकिड़ो घर आहे, सो हाणे चवनि भला हिन घर वारे खे सॾु करे हिन खां पाणीअ जो चुको वठूं त पोइ अॻिते हलूं था। हुननि घर जे आॾो घर वारा करे सॾु कयो। हिकिड़ो नंढड़ो छोकिरो निकिरी आयो, उनखे चई बा मुसाफ़िर आहियूं, पाणीअ जो ढुक पीअंदासीं तो पाणी भरे आ। हू छोकिरो देरी न कई, उन महिल हिननि लाइ चोरी पाणीअ जी भरे आयो। अची हिननि खे पाणी पीआरे हिननि खां हाल हवाल वरिती, बा केरु आयो, काॾे था वञो, किथे हुयो वेठल, काॾे वेंदो। हिन चयो बा असां 4 ई आहियूं ठग, सो ठगीअ जे इरादे सां निकिता आहियूं, पोइ जेको हाल सो मिलियो त माल मोटंदासीं। हिन चयो अगरि तव्हां ठगीअ ते था वञो, तव्हां सां आऊं हलां त मूंखे ठगी सेखारींदो। हिन चयो हा बा छो न, हलंदे त तोखे ठगी सेखारींदासीं। हिन चयो बसि वियो, देरी न कयूं। चोरी जेकी हुई त घर ॾे फिटी करे हिकिड़ी नानी हुई त नानीअ खां वञी मोकिलाए, नानी अॼु त मां वञा थो ठगीअ ते, मुंहिंजा दोस्त आहिनि सो उन सां वञा थो मां ठगी सिखणु। कुराड़े चयो बा हाणे असां धंधो दौरो ठगीअ वारो कॾहिं कयो कोन्हे को, बेली तूं न वञ, हाणे मुंहिंजी अखि न ॾाढो तूं आहे, कुझु थी पवई त पोइ। चई नानी मूंखे कुझु ई कोन्ह थींदो। हिन ॾाढो शोरे शौक़ु कयो ठगीअ ते, सो नानीअ घणो ई रोकियो पर हिन भाॻो मुड़ियो ई कोन। हकलंदे होकरंदे हिन सां गॾिजी पियो। हूअं हा 4 हाणे 5 ठग थी विया। हीअ रस्तो ॾे हलंदा अचनि पिया त हिकु ॾिठुनि त भला कुराड़ो अचे थो पियो, सो हुनखे गॾे साणा, गॾे ते काठनि जी भरी आहे, काठनि जी भरीअ जे मथां कुराड़ो वेठो आहे। पोयों हिनखे घटो ॿधो पियो आहे, जंहिंमें किड़क घटे में ॿधल आहे, सो किड़क कनाईंदो कुराड़ो घटे सिधो गॾे सिधो अचे थो पियो दगे सां। ऐं शोरे चयो बा तव्हां जे अगरि ठग आहियो, ख़ानदानी ठग आहियो, चयो त असां ठगी कंदा आहियूं, ॿियो कम ई न कंदा आहियो। चयो इहो हमरा वञे थो पियो, घटो पियो ॿधल, इहो तव्हां घटो जेको ठग में काए अचो त मां तव्हांखे मञींदुमि त तव्हां ठग आहियो। चए बा हो हुन सां घटो ॿधो पियो आहे, पोयों मालिक चढ़ियो वेठो आहे गॾे ते, काठनि जे मथां सॼो कन गॾ वॾे हुनजे घटे ॾिनसि। इहो कमु असां कोन्ह थींदो। चई अगरि इहो मां ठगी करे घटो काए आयुमि त पोइ। हिननि चयो भणा छोकिरे चयो त एतिरी हा मई। चए बा तूं पोइ असांजो छा मालिक, असां तुंहिंजा बाल हिकिड़ा। छोकिरे चयो त बीहो हिते। साईं हे बीठो हकलंदो होकराईंदो छोकिरो वञे पियो, आहिस्ते आहिस्ते हुनखे ब्लेड कढी हुनजो माइंद जेको हुयो किड़क उहो हुनजो कपे ऐं काठनि में ॿधई, आहिस्ते आहिस्ते उहो घटो छोड़े ऐं हीउ पोइ हिते हलियो आयो। उहो किड़क काठनि में वॼंदो अचे पियो, हिन कुराड़े पोइ हिते लुणो ई न हरियो त घटो ॼण आहे। हे साईं टोकी रोसो पासो ॾेई वञी हिन वटि घटो पुॼेसि। हीउ घटो आहे, माल देरि न कयो, सो हिन खे हिनखे छागड़ा पचायूं त बुख लॻी आहे त खाऊं अॻिते पोइ वधूं। हिननि साईं हिनखे सलाम कई, सलाम मथे साईं घटो छोड़ी आए तूं, सो हाणे हिन कमु कयो। चई भला हाणे तव्हां इहो कमु कयो, मुंहिंजी दिलि ॿोले थी त काठियूं बि इहे ई आहिनि जेकियूं हमरा गॾ वरे खयूं थो वञे। चई अड़े चरिया, हुन काठियुनि ते मथां वेठो आहे, इहे काठियूं कीअं ईंदियूं। चई त तव्हां खां इहो कमु न थींदो, इहो बि लॻे थो मूंखे कहिड़ो पवंदो। चई तूं करे वेंदी, तूं मालिक असां बाल हिकिड़ा तुंहिंजा। हे हकलंदो होकारींदो वरी साॻियो ई वञी कुराड़े खे पासो ॾेई हीअं अॻु वञी ॾिनईसि, चाचा तव्हां अंधा चरिया जा तव्हांजो ख़ानदान चरियो। चई कीअं बा हाणे काठियुनि में कॾहिं कीअं किड़क ॿधो, तूं पोयों काठियुनि में किड़क ॿधियूं वञे थो पाण सां गॾ ते चढ़ियूं, त मां वॾो होशियारु आहियां। चई न बा मुंहिंजो घेटो आहे। पोइ हिते कुराड़ो नज़र करे त बणा कारीअर आहे, कख घेटो आहे ई कोन, काठियुनि में किड़क ॿधो पियो उहो वॼंदो अचे थो। हिन चयो बा हाणे अलाए काॾे वियो, हे माइंद छिनी वियो, हिन ॿूड़नि में पियो खबड़ आहिनि, इन्हनि में लॻे थो वियो छोड़ाए। सो हाणे हीअं कमु कर, हीउ गॾे सां तूं 2 टे मिंट झले बीह हिते बीह, त मां इहो शेलो ॻोल्हे अचां घेटो त महिल जो पोइ वञा मां। हिन चयो बा हाणे मां त खणी तोखां वठां बि सही वारो, पर हिन ज़मीन जो तबिको आहे मट, सो हीउ जानवर वेंदी आहे ॻेहे, सो सुभाणे कुझु बि थिए मां ज़िमेवारु न आहियां। हिन चयो न बा मां हिते सुबुह शाम टपंदो आहियां, अहिड़ी ज़मीन ई न आहे जो जानवर ॻेहे, तूं वठि त भला घेटो काॾे ॿिए पासे हलियो वञे, मां वञा हलियो। चए बा वञे त अथो, पर मां ज़िमेवारी का बि न खणंदो मांइ। हिन जो सही आहे, तूं ज़िमेवारु को बि न आहे, बसि खणी वई त मुंहिंजी शइ आहे। हिन साईं कुराड़े पोइ हिते वॼाया पंध त घेटो ॻोल्हणु वियो। हिन यार देरी न कई, उन महिल खंजर कढी काठियूं भरी लाहे अॻिते उछिरी कई कुंड में, ऐं
काठियुनि सिधो गॾ खे ॿधी ऐं हुनजा कन पाड़ो कपी, पुछ बि कपियसि, ॿई कन बि कपे, खॾड़ी खणी कन बि पूरियसि, पोयों पोइते पुछ बि पूरे ऐं घटो काए कंहिं खपड़नि में लिकाए फिटी कंहिं उहो गॾो। हाणे ते मालिक खे रड़ियूं पियो करे, हलड़े हलो त मालिक ओए। हिन चयो बणा हिकिड़ो ॿ टे चारि सॾ कयसि, पर हिनखे को सॾु ॿुधी वरितो। कुराड़े चयो त बणा मालिक गॾ वारो सॾे थो, हेठो तले काॾे वियो छॾ भला, हाणे गॾो थो वठां भला, हू ग़रीब भले काॾे वञी पियो, हुनखे अॼाणी सिराए छॾियुमि। हलंदो हलंदो आयो त ॾिठे त बणा हे कननि में पुछ ॾऊं, चई बाण तोखे मां चयो न हेठि हे कन रहिया त साईं, हो पुछ रहियो त ॿियो सॼी ज़मीन ॻे वई, हाणे गॾो सॼो जो सॼो काठियुनि सिधो। हाणे कीअं मसइलो थिए, हाणे हीअं कमु कर, तूं पुछ खां वठि। हुन छोकिरे चयुसि मां कननि खां थो वठां, त माना ज़ोर लॻाईंदो अला करे माना निकिरी पवे। हाणे साईं कुराड़ो ॾिठो त बणा हल गॾो त सॼो अंदरि वियो हलियो। हाणे हुन साईं पुछ जो कुराड़ो वियो ऐं हुन बि साईं, हुनखे त ख़बर ई त भणा मुंहिंजा कन पूरियल न, ऐं हुन कुराड़े अहिड़ो ज़ोर सां पुछ खे वटे सटे अहिड़ो ज़ोर में हथु विझियो। हुन चयो आ जो कीअं त कुराड़े सट जो ॾिनी त ओ मणको लॻुसि, पको वञी कीअं कुराड़े जा ॾंद उन महिल शीकरी थी बीह रहियो। हाणे कुराड़े खे चवणु लॻो भाउ ॾिठी हाणे ज़मीन ही ॻे वई गॾो, हाणे पुछ। साईं कुराड़े खे ॾाढो अफ़सोस थियो, कुराड़ो त पंधु वॼाया। हिन देरी न कई, हुन खबड़नि मां गॾो काठियुनि सिधो काए वरी यार न त पुॻो अचे, काठियूं छोड़े गॾ खे ॾाढी सोटियूं हणी बूटो गॾो हुते बि घुमंदो सॼी। कल्ह बि ॾिठुमि मां हुते बि असां वटि बि आयो। सो भाई हिननि वरी देरी न कई, उहो घटो छिलियो खाधुनि पाण पचाए ॾाढो ढोक करे साईं वरी ही रवाना थी पिया। हलंदा होकराईंदा वञनि पिया, हलंदा होकराईंदा वञनि पिया। ॾिठनि त हिकिड़ा 4 हारी हर पिया था काइनि ज़मीननि जा, उन्हनि जा फार जेका हरनि जा आहिनि सो उहे हर पिया काइनि वेठा। हिननि चयो भाउ, छोकिरे चयो त भाउ तव्हां ठग आहियो, हिकिड़ी ठगी मां कई आहे, तव्हां नामे गिरामी ठग आहियो। हाणे इहे जेका 4 नार वहंदा पिया हारी, इन्हनि जा मूंखे फार लाहे जो जेका हरनि जा आहिनि। हिन जो चरियो थियो आहे, अंधो थियो आहे, हो ज़मीन में ठूठ जिॾो घटा था वञनि ॿिया फार, उहे हर पिया था मालिक काइनि। इन्हनि मां कंहिं असां कढी सघंदा ते फार, यार तूं असांखे चरियो थो करे। चई अगरि जे मां इहे कढी आयुमि त यार असां मञूं था तूं कढी ईंदे, तूं होशियारु आहे ॿुधाई। हिन चयो बीहो भला। छोकिरो हुनखे होशियारु हुयो, खणी हकलींदो होकराईंदो, हुननि सागनि जेका 4 गॾु पिया वहनि साईं हर, ॾंद हूंदा ते ज़माने में। सो अचे पुगुनि बाबा, हाणे ओ इहो ॻोठु कंहिंजो आहे? हुननि खे चयईं जेका हर पिया काइनि। चई इहो त ॻोठु असांजो आहे। यार इन ॻोठ में बाहि लॻे, अलाए कंहिंजे घर खे भाऊ माए जो रीगट बि पियो, पिटको सिटको लॻो पियो। हुन सोचियो त हले मुंहिंजे घर खे बाहि लॻी। हुन चयो मुंहिंजे घर खे बाहि लॻी। 4 खणी बाबा उते ॾांद फिटी कनि, हर पंजरी जीअं जुटिया पिया, खणी भॻा ते रवानो त माना मुंहिंजो घर बचियो वञे, वञी डुकी पुॼां वञी काथे कढां। हुन अते वेरे में हारी जेका हूंदा सो हुन हथोड़ो पंहिंजो सामान खयूं वठंदा, खरे ड्राए त उते ठाहींदा। हिन ॾिठो हथोड़ो हेॾे होॾे हईं त ॾिठे त जाई बि हथोड़ो पियो आहे। देरी न कई, बसि ऊंधो करे हर वई, हुनजो बि फार लाथईं। चइनि जा फार लाहे उहे साॻा खणी वरी साॻियुनि ठगनि जॻियूं आयो। चई ॾिठो आहे? हिननि सलाम कयो, यार सलाम ॾे साईं। चई हाणे हीअं था कमु कयूं, हलूं था हिन शहर में, पोइ हीअ खपायूं था फार, 2-3 रुपया थी पवंदा। हलंदा हलंदा विया उन शहर जे ॿाहिरां मुसाफ़िर खानो हुयो, जीअं मुसाफ़िर त ईंदा त होटल लॻो पियो हुनजे ॿाहिरि मुसाफ़िर खानो, उते हिन चई अचे पुॻा 5 ई। सो हिन चइनि खे विहारियईं। चई हाणे मां वञा थो शहर ॾे, हीअ फार लोह जी तॾहिं क़ीमत आहे वॾी, सो जेका बि आया सामान मिलियो थो सभु गॾिजी खाऊं था, पाण में आहियूं दोस्त। छोकिरे चयो खपाइण मां थो वञा, अगरि अचे तव्हां खां को पुछे त 4 त तव्हां चयो त 4 ई फार ॾेयूं अचे, तव्हां खां को पुछणु अचे त 4 तव्हां चइजो। हिननि खे सम्झायूं, हीअ हकलींदो होकारींदो वञे पियो। हाणे साईं फार खयूं पियो वञे, हिनखे साईं हिकिड़े वाणे का नई मका ते ज़मीन खई हुजे, सो उनखे बि हारीअ जी तलाश हुजे त को अहिड़ो माण्हू ईमानदार लभे जेको मूंखे झंगु कढी ॼाणे ऐं खेड़े ॼाणे। हाणे हुन में नईं मका थो खयो हुजे, अखि हुजे दीदनि में, हिनखे फार जो ॾिठईं त बणा चईं त हे हारी माण्हू आहे, अची हिन मुस्लमान बि मुंहिंजो कमु अथई। चयो जल्दीअ में ॻाल्हि कर। चई त मां हीअं ज़मीन मका ते में खई आहे, सो तोखे ॾिठा अथमि फार, हारी माण्हू आहे, सो मूंखे मज़ूर बीहंदे त तूं बीहारियई, मूंखे हमराह जी सख़्तु ज़रूरत आहे, सो महिरबानी मूं ते कर, तोखे फार ॾिठा अथमि तॾहिं तो इलाज कयां।
जीअं तूं चवंदे तीअं कंदुमि, बसि रुॻो महिरबानी कर। हिन चयो त हाणे तोखे मां 4 मुड़ुस ॾंडा ॾोरा ॾींदुमि। केतिरनि महीननि लाइ खपनि? हुनजे 12 महीननि लाइ। चई 12 महीननि लाइ मां तोखे लिखी ॾींदुमि 4 हमरा ॾंडा ॾोरा सफ़ा। ॿुधई, 4000 वठंदोमांइ, 4 महीना 12 महीना लिखी ॾींदोमांइ, 4 मुड़ुस ॾींदोमांइ ॾंडा ॾोरा। सो मंज़ूर आहे त हलो। चई तुम्हारा हमरा किथे न? चई हो होड़े मुसाफ़िर खाने में वेठा न। सो 4 हमरा ॾिसंदी त हिक ॿिए को कसर आहिनि। हिन सां देरि न कई, हिनखे 4000 पहिरियों न ॾिनईसि, हिनखे नौकर घराए ॾिनी त भाउ ॾिसी आहे 4 हू राज़ी आहिनि त जेको चवे त हा करे थो त पोइ उन जा नाला लिखूं, जेका न करे थो त पोइ ओतिरा लिखूं न। हिन सां ॿई गॾु विया, हिनखे फार उहे हथ में हुजनि। वाणी सां वापसि नौकर सां वियो, नौकर हिन जे ॾाढो पुछा कयईंसि, बाबा 4 ॾेयूं अचां? त हुन पुछा कयसि त हा 4 ॾेयूं 4 ई। त नौकर ॿुधो अथई वाकई। मोटी साॻी वाणी वटि आया, हिनखे 4000 वरितसि। सो हुन नौकर खां पुछा कई, हा भाउ सीने जे हथ में वेठा त 4 ई भाउ। हिन सां लिखत बिखत ॾाढी ॾई, हिन जा 4000 खयूं ऐं हो यार इंतज़ार में अलाए कंहिं महिल यार मोटंदो। सो नंगर बंगर कंदासीं। हे त वञी रवानो थियो, वञी कुराड़ीअ खे ॾिनई त हे ॾिस 4000 रुपया नानी मोकल न पई ॾे। ॾिस टेम घणो लॻो। सो हीअ जीअं बाक़ी हाणे 12 महीने ख़बर पवंदी, यार त उहे बि उहे ॻोल्हींदा पकाए, दोस्ती पकी रखी आया आहिनि छाजे करे। सो हीअ वञी नानीअ खे 4000 ॾिना, ॾाढो ख़ुशि थियो। वठि हिनखे छॾु, वठि यारनि खे। त हाणे हिन जूं अखियूं सावा फिका तारा थिया, बुख ते हिन यार जी दीद हुजे दगनि में त कंहिं महिल त इहे फार खपाए, मोटे त को 5 रुपया थिए त गीसे में विझे त कोई ड्रॉ करायां। त हे वाणी जो हमरा बि साईं वियो, शाम जो टाइम हुयो, सुबुह साझर सां शाम जो टाइम हुयो, उन महिल कोडड़ूं हाणे ऑर्डर ॾिनो, पैसा वटि कोडड़ूं चंजूर आणे ॾे। ऐं हुननि मज़ूरनि खे ॾिस त किथे हिननि खे मानी सानी खाराए हली। हीअ हलंदो हलंदो वियो, भाउ उथो हलूं। चई काॾे? चई भाई कोडड़ूं कोन ॾिसो? चई कोडड़ूं त असां छा कयूं? चई भाउ तव्हांजो हमरा लिखी ॾेई वियो आहे तव्हांखे। सो तव्हां और हमरा तव्हांजी लिखत ॾेई वियो आहे, 4000 वठी वियो आहे, तव्हांजो 4 वठी वियो आहे, 8 वठी वियो आहे, उहो वठी वियो आहे न, असांजो छा वञे? अड़े मां तव्हां कुझु पुछो त 4 ई तव्हां चयो। इहा ॻाल्हि में मुंझी पिया, यार ईअं चयोसीं असां। हलो पोइ उथो। हिनखे मानी सानी खाराए सुबुह साझर वञी उन ज़मीन में मथे पासे वञी बीहारे भाउ हे लाह कढो हिन टुकरीअ जा। हाणे त हिननि कॾहिं सॼी ज़िंदगीअ में कमु ई न कयो, जे रुॻो ठॻीअ ते खाधो वञे, हाणे हिन को कमु काॾों थो पुॼे। साईं लपो हो पियो हणे, लपो हो पियो हणे, हिन को कमु थिए ई कोन पियो, त सॼे ॾींहं में हिकिड़ो लाह पिया कढनि। वाणियूं अचे त बणा हिननि मज़े त मानीअ में मां कनि, पर हाणे 12 महीना एद थी विया, हो 4000 खयूं हले, काॾे हलियो वियो, हाणे हलाइणो आहे कमु। त हिन जो गुज़र सफ़र ईअं हलणो पियो। हाणे ॾींहं पंहिंजे मुदा ते गुज़रंदा न, ॻाल्हि गुज़रंदे देरि न आहे। सो हाणे 12 महीना हिननि खे पूरा थिया त यार हो छोकिरो बि टेम लिखियो वेठो त यारनि खे मां फासाई आयो त ज़रूरु ईंदा न हिसाब किताब लाइ। ॾिठईं त बणा अॼु न सुभाणे हीअ ज़रूरु ईंदा। सो हे 4 साह वठी आयो। सो उहे पाण त बीहारे छॾियईं। सो हिकिड़ो घर ॾे बीहारे छॾियईं, हिकिड़ो पाण सां गॾु घुमाईंदो अचे थो। से हाणे नानीअ खे सम्झाए छॾियईं, नानी मुंहिंजा यार अॼु न सुभाणे ज़रूरु मुंडी कढंदा, तो इन करे तूं हुननि खे चइजांइ त मुंहिंजो छोकिरो घर कोन्हे को, हेॾे साइड में पासे में त हूंदो, जाचा कयोसि। तूं माण्हू ॾिसजांइ त घणनि त उन्हनि जी तूं मानी तयारु करे छॾिजांइ, बाक़ी वधीक त वरी मां पाण ईंदा त मां मूं ॾींदोमांइ, ठीकु आहे। तोखे मां चवंदो त नानी थो पुॻो? तूं चइजांइ हा भाउ साझर आयो आहे, मानी बानी तयारु आहे, ऑर्डर ॾेई वियो आहे। सो हाणे थियो त तो त न पुॻो आहे, हिकिड़ो घर में अॻे बीठो आहे, भई हिकिड़ो त मां उहो छॾींदुमि। नानीअ सलाह करे फिटी कई, हा हीअ बि साईं संदरा चेल सां ॿधियूं, हिन ॾे भॻा पिया अचनि साईं, छोरा निकिरिया ॿाहिरि घर खां। हिन चयो भाउ मारो छोरो त कोन्हे को। चयो काॾे हो? चई हेॾे ॿाहिरि ॾिस घर जे परियां कुंड में बीठो हूंदो काथो आसे पासे में। कुराड़े ॾिठो त भला 4 ई आहिनि। हिन देरी न कई, कुराड़े उन महिल ई जेको हुन त हुयो सभु हिन रंध पचा करे हिन तयारु कराए छॾी। हे जो वियो छोरे जे वञी पुॻा, हे बि भला छोरा तुंहिंजी मां फलाणा टीरा हीअं सफ़ा ॻाढ़ा लॻाया त भाउ तव्हां ॻाल्हि त ॿुधो न। चई तव्हां भाउ मां तव्हांखे ॾिनमि, तव्हांजे हक़ में हुउमि, हीअं हिननि खे 2 टे पपला ईअं ॻाल्हाइण जो इशारो न।
थो हिन सां गॾु हुजे, हिन खे चई हाणे बीहो था मानी सनी खाओ, फ़ैसिलो पोइ था कयूं, दोस्त आया हो एतिरा ॾींहं नाइंसाफ़ हिसाब किताब तव्हांखे ॾियां थो न जॾहिं। हिननि खे ॾाढो थधो ॿधो कीअं हाणे थो हिन सां जेको गॾु हुयो, ठहे खे चई त वञु तकड़ि में वञी अम्मा नानीअ खे चयो त 4 मुंहिंजा दोस्त आया आहिनि, चइनि लई तव्हां 7 तामनि में मानी तयारु करे ऐं हुजे त असां बि अची खाऊं था। हाणे हिननि सोचियो हीअ थो वेंदो, हीअ मानी पचंदी, घर हीअ गलीअ बीठो आहे, असां कंहिं महिल पुॼंदा कंहिं महिल खाईंदासीं। हिन थए मां हथ कढिया थो त हले काॾे वियो, हे हलंदा हो करंदा अजन बा नानी मानी तयारु आहे, हा मानी का महल ठहे पैगाम ॾिनो आहे, मानी तयारु लॻी पई आहे, इहो थो ॿधो पियो आहे। हिन ॾिठो वाक़ई थो ॿधो पियो आहे, मानी बि तयारु आहे, हिन लाइ मानी ॾाढी खाराए हेॾो होॾो। हिननि पाण में सलाह कई यार इहो जेकर थो असां इहो वठूंसि, असांखे बि किथे दोस्त गॾिजे थो, सो ठहे मौत कढंदासीं, सो थो ईंदो घर ॾे ऑर्डर ॾींदो, मानी तयारु थींदी, असांजी वॾी दोस्ती ईंदी, इज़त थींदी, कुझु क़िस्मती को दोस्त मिले। हिननि अची इलाह कया हिनखे त भली हाणे थो असांखे ॾे, सो हाणे बसि ॿियूं ॻाल्हियूं कोन था कयूं का बि। चई न भाऊ इहो थो ई त आहे, मां घर में हिकिड़ो या कंहिं महिल लेट थी वञे, मानीअ खे हेॾो होॾो हिनखे मोकिलींदो आहे, देरी न कंदो, नानीअ खे न्यापो ॾींदो आहे, सो मानी तयारु हूंदी आहे, मां थो न ॾींदुमि। हे चारई इलाह था करणु लॻा त भला हाणे वठि रुपया 1500 असांखां वठि, पर थो असांखे ॾे। हिन चयो त सही आहे, नथा मुड़ो दोस्त हाणे ॾियो 1500। हिन ते 1500 में थो वठी हिननि खे ॾिनो, हीअ हकल न हो कराईंदा वञनि, वञी घर वारे खे वञी थो पाण ताईं गॾियूं खयूं अथनि। हाणे हुनजो त प्लान ई हुई, हाणे गॾा वञनि, हिन सां क़िस्मती को दोस्त गॾियो साईं, हिननि खे साईं फाकुरे पइजी विया त हेॾो होॾो हिनखे मानी सलाह कई न, वरी हिन ते हिकिड़े थए खे कढियो हथु त थवा वञु मुंहिंजे फलाणे घर में वञी मुआरे माईअ खे चयो त 7 तामी तयारु करे, असांजो दोस्त परे खां आयो आहे, सो मानी खाईंदासीं। हिन सहे जा त नसीब खुलिया, हिन हथ कढिया त हे त वियो हले काॾे, हे त हक़ल न हो करंदा आया, घर जो ॾिठनि पुछा कनि, घर वारे को ॾेवाल मानी किथे आहे, चई छाजी मानी, चए था थो जो मोकिलियो तोखे न्यापो न ॾिनई, काॾो थो केरु छाजो। हिनखे ॾाढो माइन थुकलांद कई, ऐं हे वरी वेठि वीचार मानी खे लेट थी वई, त हाणे महिमान खे हिननि जेको खाधो पीतो खाराए, हिन जान छॾाए, महिमान मूं बीठा फारक थिया, हिन सलाह कई जहां छोरो त ॾाढी करे हो, हल वठंदा हिसाब किताब। सियाणे छोरे चयो त जॾहिं हिननि जो थो मानी न खाराईंदो, न खणी ईंदो त इहे वरी वापसि मोॾे ईंदा, हिन वरी ॿियो प्लान अॻे सोचे छॾियो। बाबा हिन अहिड़ो गज़ तयारु कराए छॾियो, पोइ गज़ ऐं नानीअ खे चई पियो 2-3 तितर हथ वारा तूं वठी उन गुंदीअ में वाड़े छॾियईं, हिकिड़ा 10-12 दाणा, ऐं पाण गज़ सिधो ॿाहिरि वञी नानीअ खे चइजांइ, मां नानी चवंदोमांइ त नानी ॾे वाल गुंदी तितर आया, तूं चई गुंदी लठ थी वई आहे, ईअं चइजांइ, ठीकु आहे। हाणे साईं हीअ साईं कावड़ में अचनि पिया, नानीअ खे सॾु कनि, छोरो काॾे वई, चई त छोरो त कोन्हे को ॿाहिरि निकिरी वियो आहे, सो हाणे चई इन ॾे वञूं, हे जो हलंदा विया काड़े, भला तुंहिंजी हीअं हला हू, चए बा छा थो करे, छा मसइलो आहे, चए बा हीअं तव्हांरे थए तुम्हारे पीउ पैगाम ई कोन पुॼायो, ॾाढी असांजी बेइज़ती थी, दोस्त आया यार परे खां, सो न वियो। चहिड़े मां तव्हांखे चयो त कहिड़ो वार हो, चई वार अंगारो, अड़े मां तव्हांखे चयो हुयो त अंगारे ॾींहुं थो मुंहिंजो जंहिंखे छॾींदा इहो वेंदो ई कोन्हे, ॿिए पासे हली वेंदो, हिन माइट जी दावत ई हेॾे हलियो वेंदो, तव्हां अंगारे ॾींहुं छो छॾियो, ॿिया वार तव्हांखे चयां न तव्हां सभु ते छॾिजो, रुॻो अंगारे ते न छॾिजोसि। हे यार ॻाल्हि में खुटी पिया, वरी हिन खां माफ़ी साफ़ियूं वठनि, चई हीअ छा थो करे, चई हीअ गज़ आहे, सो यार भाॼी तारीख़ काॾों अचे, सो हाणे हिनखे ईअं चवंदो आहियां, चओ ॿुध, चओ तितर गुंदीअ में, चओ तितर गुंदीअ में, त होॾांई तितर हितो सिधो सो वञी गुंदीअ में उते पवंदो आहे, सो गुंदीअ में पवंदो आहे, हिन महिल गुंदी सफ़ा मुंहिंजी लठ थी वेंदी, साॼो लॻो मां घणा मारिया अथमि, सो हलो त तव्हांखे तितर जी भाॼी खारायां। हिन साईं चयो सही आहे, चओ तितर गुंदीअ में 2 दाणा हिन चई ॾेखारियईं, सो हलंदा हलंदा आया, नानी हो पिया खे नानी ॾे वाल तितरनि जो, चए बा गुंदी लठ थी वई आहे। हिननि बि यार ॿुधो वञ भला तितर वियो देरी न कई, वञी गुंदीअ में 2-3 वथिया वठियल तितर खणी अची हिननि खे सीर ॾेई कुई हिननि खे भाॼी ॾाढी खारायईं, ड्रो कराए हिननि खे, वरी हिननि पाण में सलाह कई यार इहो जेकर गज़ हिन खां वठूं, पंहिंजा बि के दोस्त घुमींदा, भाॼी 2 टालू खाई पेट में सूर पइजी वियो, 2-3 ॾींहं को आंडो साओ कंदासीं,
सो इहो वठूं। हिननि चईनी सलाह कई ठगनि अची एला त कहण लॻा भाण इहो असांखे गज़ ॾे। चई न भाण मां हिकिड़ो आहियां घर में, कंहिं महिल भाॼी आहे कंहिं महिल न आहे, हीअ त भाउ देरि ई न आहे, भाउ चओ त गुंदीअ में त गुंदी लठ लॻी पई आहे, तारीख़ भाॼी था बूटियूं खाऊं वेठा, मां न ॾींदुमि। हिन ते इलाह त मिंतूं चईनी ॼणनि कया त हिनखे चईंदा भाउ कढूं इन गज़ जा तोखे 2000 ॾियूं था, सो महिरबानी करे हाणे इहो गज़ मूंखे ॾे, असांखे ॾे। हिन चयो भला हाणे दोस्ती आहे पुराणी, हाणे नथा मुड़ो त ॾियो भला। हिननि देरी न कई, उन महिल हिनखे पैसा कढी ॾिना 2000, हे गज़ खयूं हलिया विया। हाणे साईं गज़ खयूं हे जो हलिया विया वञनि साईं, हाणे हितां खां वठी कंदा वञनि, चओ तितर गुंदीअ में, चओ तितर गुंदीअ में वतन कंदा। माण्हुनि जो चरिया थिया आहिनि, छा मसइलो, चओ तितर गुंदीअ में, चओ तितर गुंदीअ में, हणणा लॻी पई आहे। हिननि साईं सॼे ॾींहं में चओ तितर गुंदीअ में करे 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 शाम थी, हलो हाणे गुंदी लठ थी वई हूंदी। हे जो आया वञी हक लाइ ॾे वाल ज़ाल गुंदीअ जो, चई गुंदीअ जो, चई ॾिस तितर केतिरा गॾु थिया, चई तितर काॾों आया मुआ तितर बुख मरऊं पिया, काश आहे कोन, चई असांजो हेॾा तितर जो आयासीं। चई त यार असांखे कहिड़ी ख़बर, वञी गुंदीअ बीठा त माना ॾेंबू वेठा आहिनि, ॿियो कुझु बि कोन्हे। हिन जो हञ भणा शोरो ॾाढी ठगी करे वियो। सो हाणे कीअं मसइलो अथई, हिननि कावड़ में वञी वरी आ कई। हिन वरी अञा ॿियो प्लान सोचे सघियो हुजे, पर त वरी इहो चओ तितर गुंदी वारो कमु न आयो त वरी को ॿियो प्लान हिन सोचे रखियो त वरी दोस्त ईंदा त ज़रूरु। हे वियो वञी निंढड़ो छेलो वठी आयो, राति जो को ॼवल कई बकरा रखूं, सो जंहिं जॻह ते 2 टका हलंदो उन ते रुपयो हे ॾेयूं छेलो खणी आयो। हाणे हिन अहिड़ो प्लान कयो जो हिन जो त कमु वाह थी वेंदो। हिन पंहिंजे उन छेले जो निड़ कुई, उनजो निड़ घुट जेको आहे नानीअ जे निड़ घुट सां निंढड़ जो हुयो न, उन सां गॾु ॿधी ऐं फिटी कयईं। सो हिन चयो त नानीअ खे चयईं त नानी हीअ तुंहिंजो निड़ घुट आहे, छेले जो आहे, तुंहिंजो न आहे। हू जंहिं महिल चवंदा त मां तोखे चवंदो त मुंहिंजा दोस्त आहिनि मानी पचाए, तूं चई हर रोज़ु तुंहिंजा दोस्त अचनि था मानी थी पचायां, सो मां कावड़ में खणी छुरी तोखे कोंदुमि, इहो रतु निड़ घुट जो तुंहिंजो न वढिबो, बकरा वारो वढिबो, रतु वहंदो, रतु ॾिसंदा तो वरी छा विड़ांसि वेही रहिजांइ, मरी वञिजांइ, नाटक कजांइ। 2 मिंट रखी ऐं वरी मां साॻियो ई तोखे मथो कातीअ जी घुमाईंदोमांइ त वरी तूं सही थी वेंदीअ, तूं वरी साॻियो इहो मानी पचाइजांइ, वरी सभु कमु कजांइ। साईं हे बि अचे पुगा हकिल न होकर न अचनि पिया, छोरा काथियां 2 निकिर ॼट जा पुट, कुराड़ चइबा कोन्हे को छोरो ॾिस ॿाहिरि हूंदो काॾे। सो वरी हिन छोरे खे ॻोल्हे लधो त भाउ हल त हलो मानी था खारायूं, पोइ छोरे खे लधो त छोरे ई पाण गॾिजी आया, नानी मानी पचाए, चई हरो हरो तुम्हारे महिमान जी मारी पई आहे, मां थी मानी पचायां कुराड़ी ज़ाइफ़ा। हिन चयो बिस्मिल्लाह करे खंजर खणी मथां कोई नानीअ खे कोई निड़ जो घुट जो कटे त रत जा टेपायो ॾिना त हिन ॾिठो हन जहाज़ मार के, हीअं असांजे करे हिन कुराड़ी कोई विधी। हे परेशान थी विया साईं। हिन चयो तूं छा कयो, चरियो थियो आहे छा? चई न भाई घड़ीअ पोइ इहो नाटक कयईं, मां घड़ीअ पोइ जहिड़ो कंदोमांसि, इहा वरी मानी पचाईंदी पोइ खाईंदासीं, हाली इहा कुठो मां इन करे भली ख़बर पईसि। हिन 2 मिंट रखी, हिन यारनि खे साह पेट में कोन जे, वरी 2 मिंट वञी हिन काती मथां घुमायईं। सो उथी पई कलमो भरे नानी, वञी शुरू थी वई बिस्मिल्लाह करे मानी कुनी थी, कंगल ई न कयईंसि। ॾाढी मानी सानी पचाए, हिन सॼो इहो लका ॾिठो बणा नानी कुठईं, वरी जेरी कयईं, वरी मानी पचाईं, वरी खाधो सही, सॼो लका ॾिसण पिया वेठा। हिननि बि सोचियो बणा इहो वठूं खंजर, इहो असां छो काती वठोसि, असां रनूं बि टी टी कनि, देरि ई न कंदासीं, उन महिल सीर ॾेई वरी 2 मिंट खां पोइ वरी जहिड़ो कंदासीं न, वरी सुकून सां कमुकार कंदियूं, छितो रनुनि कयो आहे। हिन ते चईनी सलाह करे उन महिल हिनखे इलाज कंदा वारो करियो खंजर ॾे असांखे। हुन चयो भाई मां जी नानी कंहिं महिल अंगल कंदी आहे, यार इन खंजर जे सहारे त मिड़ई मानी गॿो पचाए ॾींदी, न त इहा वरी चावड़ा त कोन पचाए ॾींदी, मां खंजर न ॾींदुमि, काती न ॾींदुमि। हिननि वॾा इलाज कया त हाणे जीअं ॾियूं था इन काती आहे तोखे पूरा 4000, काती ॾे असांखे। हिन चयो यार संगत में मजबूर कंदा नथा मुड़ो त ॾियो 4000 बेटा खणो काती। हिननि देरी न कई, 4000 सड़े कढी न हिनखे, काती खणी ऐं घर रवाना थिया। से हलंदा हलंदा वञनि पिया, हाणे हिन हिकिड़े जी सफ़ा कावड़ में अगल जी मूंखे त ॾियो त मां इस्तेमालु कयां।
रन खे कयईं देवाल रन तकड़े मानी खा खणी आ मानी पचाए मुंहिंजे लाइ। चईं छा जी मानी काॾों आयो अटो न ॿाटा कुझु बि न आहे मानी त खाईंदो सुरीलो पुटु आहे। चईं वरी तूं ईअं ॻाल्हाईंदी आहे चोटीअ खां वठी अलाह अकबर खणी रन खे सीर ॾेई फिटी कई पथ किरी ॾे वरी ॿिए भाउ चयो मूंखे अहिड़ी कार थी ॾे वरी हुन देरी न कई चईं नी ॼणनि पंहिंजी मायुनि जी मुंडियूं लाहे सुकून सां वेही रहिया चारई ॼणा। चईं घड़ीअ जो पोइ ॾिस जाए तो उथारींदासीं ॾिस कंहिंजो रनूं सारी मानियूं पचाइनि टीं टीं वञे ई कोन पिए मथे में मुड़ुसु माण्हू थी वेंदियूं असांखे बि धमकियूं ॾियनि। त हाणे वेठा आहिनि 2-3 मिंट अची वेंदा हाणे यार खोड़ टाइम थी वियो भणा बुख था मारो हाणे के रनुनि खे उथारियूं न त मानी त पचाइनि हो त हाणे मथो पियो करे न काती मारे काथे जीआरे ओठो बि कोन। हाणे हुनजो त प्लानिंग थियल आई निड़ घोट बकर जो वढियो हिन संधियूं मायूं कुई छॾियूं काती मारे काथे जीआरे होरड़ियूं करे चारई मथो माए जे काती मारे काथे जीआरे बाबा वटि लॻी पई आहे हिन जूं रनूं वयूं। हिन सोचियो हल बणा हिन खे पंहिंजो गुसु खपनि ॾेई मारे रनूं चारे हिकु ॾींहं में मरी वयूं अवाम में माण्हू खे ख़बर पई भणा हीअ कीअं रनूं हिकु दफ़ो कुई छॾियनि हिननि उते खॾा खणी पूरे छॾियूं माण्हुनि जी लोड़ खां। हिन ते हाणे सोचियो कीअं मसइलो थिए हाणे हे साईं कुराड़ी हिन खे ॾिठो त बणा जिंजो मां हेॾो सारो कमु थो कयां शोरे सोचियो त बणा इहे ईंदा मूंखे मारींदा ज़रूरु। सो हिन कुराड़ी वतियूं की ॿिए पासे हलियो वियो हे जो आया हम तम ई कोन कयनि राति जे टाइम में हिन जे घर खे बाहि ॾयूं चारो तरफ़ कड़ो हणी डंडो ॾेई झले बीठा त मथां काथो निकिरी वञे हिन खे ख़र साड़ियूं ॿाड़ियूं हलिया विया पंहिंजे हिसाब सां नानीअ हिन शोरे खे साड़ियूं इहे पंहिंजे हिसाब सां दुश्मनी पूरी कयूं घरनि जूं सुम्ही पिया। शोरे जो आयो ॾिठईं त बणा हे त वॾो वारदात लॻी पिया अॼु घर ॿर सड़िया पिया आहिनि सभु कुझु। हिन जो हाणे कीअं मसइलो थिए हाणे वरी हिन सोचियो त बणा हाणे कीअं मसइलो थिए हिन वरी अहिड़ो कमु कयो सो हिन खाक जेकी हुई घर जी इहा खणी ईअं रवानो थी पियो गॾा ते चईं त भला हाणे हलंदो वञे हो कराईंदो वञे पियो हिकिड़ो वाणियूं हुन सां अची रहियो हुयो सो उन सां गॾु घरवारी पंहिंजी हुई पर हुनखे अहिड़ो कमु हुयो सो हुन सां घरवारी जो पंहिंजी गॾु हुई ऐं हिन खे चईं मुस्लमान मुंहिंजी यार घरवारी मुंहिंजो गॾो बि थकिजी पियो आहे सो मुंहिंजी घरवारीअ खे तूं खई वञ मूं वटि वज़न बि जाम आहे तूं अकेलो थो वञे पियो सो महिरबानी कर सो हाणे हिन इहा हुजे भरी सो हे पंधु पिया अचनि सो हुन वाणे चयो त भाउ मुंहिंजी माईअ खे खई वञ मुंहिंजी माई उमेद वारी आहे सो तुंहिंजे वज़न आहे पर तूं खई वञ तूं मां पंधु था हलूं हिन माईअ खे खई वञ मुंहिंजी अॻे मुस्लमान हिन खे चयो त भला हाणे मुंहिंजी भई हिते आहे मुंहिंजी हीअ दुनिया भरियल आहे वॾा हेरा जंवार आहिनि तुंहिंजी माईअ खे मां खणंदुमि चरियो थियो आहियां सुभाणे तुंहिंजी माई चढ़े फूस ॾिए त सॼी दुनिया मुंहिंजी खाक सड़ी वञे सो मूंखे भरे केरु ॾींदो न न तुंहिंजी फूस बूस कोन ॾींदी कुझु बि न थींदो तुंहिंजी दुनिया जेकी ख़रीदुमि सड़ी त मां भरे ॾींदुमि। हिन चयो भाउ नथो मुड़े त सही आहे हीअ घोड़े ते लथो हुन कुराड़ीअ खे हुन वाणे हुन घोड़े ते चाढ़ियो मुस्लमान जी वाणियूं इहे हलंदा हलंदा वञनि पिया से हाणे ॾिठईं त बणा हाणे शहर वेझो थियो आहे 2-3 माण्हू बीठा आहिनि हिन खे ई रड़ियूं कयूं साईं हुन मुस्लमान जेको वाणी जी घरवारी चई वारी घरवारी मुंहिंजी गॾ जे मथां चढ़ी वेठी मुंहिंजो हेवरात जुस हुन सोन हुयो सो सॼो ॾिसो त तव्हां बाहि थी वियो हिन फूस ॾिनी खंघि फलाण थी वियो त हे रड़ियूं करणु लॻो हाणे हुन वाणी चयो त बणा हाणे ॾिठईं माई भला फूस ॾिनी जाके जाई बि दुनिया खाक थी वई हुई हुन जी खाक सो माण्हुनि जो इंसाफ़ थी वियो त मूंखे हेतिरी जेतिरी दुनिया एतिरी मूंखे दुनिया खपे हाणे वाणियो अमीर हुयो सुठो हुयो पोइ हिन जेतिरा हुनखे हुयो ओतिरा हिनखे दुनिया भरे गॾो ॾिनईसि इनाम में हिसाब में से हाणे मुस्लमान खे गॾो दुनिया जो मिलियो हो करींदो अचे पियो उहे से चारई ठग रस्ते ॾेयूं अचनि पिया हीअ बि उन रस्ते सां अचे पियो हिननि जो ॾिठो भला असां यार उहो त न आहे ॾिठनि त भणा उहो ई आहे साॻियो ई हे साईं मोटियूं बचे हिन सां मिलिया अड़े तोखे असां हीअं साड़े मारे आया तूं वरी एॾो काॾे थो वञे हिननि चयो त हे यार वियो हुउमि तव्हां घर साड़े छॾियो हाणे मां माइटनि ॾे 2 ॾींहं वियो हुउमि सो हाणे घर सड़ियो पियो ॾिठुमि काशे कोन्हे जो हीअ खाण जेकी हूंदी आहे कोयलो सो इन जो वॾो रेट हुयो सो मां जेतिरो गॾो ख़ारक जो भरियूं वियो हुउमि ओतिरो दुनिया जो भरियूं वञा पियो वॾो रेट आहे हिननि ॾिठो त भणा वाक़ई बि दुनिया आहे जीअं हा भाउ वियो हुउमि ओतिरो भरी वियुमि ओतिरो भरियूं अचां थो पियो
हे जो पुटनि ॾिठो त बणा देरी न कयनि उन महिल ई वञी घरनि खे चईनी बाहि ॾिनी सुकून सां ॾिसनि था टांडा बांडा ठरंदा विया वञी वाणियुनि खां ॿिहंदो 4 गॾ डंडा डोड़ा वठी आया जे खाक जा भरियनि हाणे खाक भरे वतन होकारींदा त वारो कयो वठो खाक माण्हू चवनि चरिया थिया हाणे खाक कहिड़े कम जो वठूं हे घुमाए फेराए सॼे शहर में सिज लथे ताईं गॾ पैसनि ते वठी आया उन जा किराए जा पैसा बि पूरा सारा कोन्हनि मायूं मारे छॾनि घर साड़े छॾनि हाणे सी सफ़ा शाम ते मोटी गॾ वापसि मालिक खाक उते ई ॿाहिरि ढेर ते छॾनि कावड़ मूं वरी निकिरी पिया त ॾिसो अॼु मां चुॾे छोरे खे न छॾींदासीं साईं छोरे खे न छॾींदासीं हकलींदा होकंदा वञनि पिया वञी छोरे खे पुॻा हाणे छोरे जी हिक बि न ॿुधंदासीं जीअं ई छोरो वेठो तीअं ई छोरे खे वञी ॿधुनि खयुनि सिधो वञी दरिया जे कपर सां हिनखे ॿधो ॿधी दरिया जे कपर सां भेड़ ॾिसंदा हाणे इहा भेड़ किरंदी त उन भेड़ सां ॿधी हे हली वेही रहिया 2-3 मिंट हिन जो पोइ धिको ॾियूं था त भला पोइ 2-3 मिंट साह पटियूं भला हाणे खोड़ गिल रहियो छोरे सोई विथीर का ईअं वेही रहिया उतां हिकिड़ी बादशाह ॻोठ हिकिड़े जी छा करिया त ॼञ पियो अचे सो हाणे छोरो पियो चवे त उतां दरिया जे कपर सां ॼञ पियो परियूं रग पियो थिए ॼञ पियो अचे पई ओरी बिक छोरो चवे ईअं त मां सोट सॻी सोट कोन पढ़बो मां सॻी सोट कोन पढ़बो हाणे ॾींहुं हुजे हीअं हिकिड़ो मेहार बीठो वञे उन चयोसि ॿुधो इहो लुड़ त हलंदो चई मां सॻी सोट कोन पढ़बो मां सॻी सोट कोन पढ़बो मेहार चयोसि भला ॾेवा हलो हुन खां पुछा कीअं ॿधल लॻो चई यार मुंहिंजी माल त शादी था कराइनि सॻी सोट था पढ़ाइनि सो मां शादी करणु नथो चाहियां चवां थो सॻी सोट न पढ़बुमि सो हाणे ॿधियूं विया आहिनि जे नथो मञा न तो घड़ीअ पोइ इहे खणी वेंदा वरी मूंखे ॾाढो करे बि परणाए छॾींदा सो मां ईअं चवंदोमांनि पियो त पाण ई पोइ मूंखे परणाईंदा खणी वेंदा हिन खे छड़ो मुंहिंजे मेहार चए भला तूं नथो पढ़जे त मां तोखे छोड़ियां थो मूंखे पाण जॻह ते ॿध मां चवंदोमांसि सॻी सोट पढ़जां थो हिन जो सही आहे हिन हुनखे छोड़ियो साईं छोरे खे ऐं हिन वरी साॻियो मेहार खे ॿधी सघियो पंहिंजी जॻह ते साईं पोइ हाणे ईअं वेठो चवे सॻी सोट मां पढ़बुमि सॻी सोट मां पढ़बुमि हिन जो ॾिठो त बड़ा माल जो सुठो वॻु अथसि हे पाण ईंदा यार ॼाण छोरो ॼाणे यार माल खणी छोरे हकले हवाले पाई ॻोठ ॾे रवानो थी पियो हीअ जो यार 2-3 मिंट खां पोइ मोटंदे हे वेठो चवे सॻी सोट मां पढ़बुमि सॻी सोट पढ़जे बि हिन छोरे खे परणायूं था खणी जो भेड़ खे जो धिकियो न त सिधो असां भेड़ सिधो वञी पाणी में मेहार त अलविदा कई वीचारो वियो ॾियो हेठो अचे हिननि चयो त छोरो वियो मरी साईं हाणे 2-3 ॾींहं गुज़र मुंहिंजे हलाजे घुमंदा फिरंदा अचनि पिया ॾिठनि त बणा माल जो धण बीठो आहे ईअं ॾिठनि थोरो हीअं लोणो जो ॾिठनि छोरो बि साॻियो ई अड़े हे कीअं हीअं सफ़ा वाइड़ा थी विया हलंदे हलंदे ॾिठनि अड़े तोखे जो असां भेड़ सां ॿधी दरिया में लोड़ियोसीं तूं जहिड़ो कीअं चई बसि अला मूंखे जहिड़ो कयो बा तव्हां जीअं धिको ॾिनो अंदरि वियुमि त रुॻो माल ई माल हो एतिरो माल बीठो गऊं मियूं रिढूं पर घणो माल बीठो बसि मूंखे एतिरो वराए ॿियो वधीक मूंखे वरायो ई कोन बसि इहो हिते बीठो आहे ॾिसो था पाण तव्हां हाणे धण माल जो आहे ॾुध पुट हुन खावां थो पियो मखण हिननि जो वाक़ई यार छोरो त सुञो टहिड़ो काश हुयसि कोन दरिया में सच में धिको ॾिनो पंहिंजी अखियुनि सां भेड़ हेठो अची वियो हिननि चयो त असांखे बि उन साॻी जॻह तो धिको ॾे असां बि वञूं माल वराए अचूं उते हिकिड़ी कुराड़ी रेढार जी बीठी अमां अबा गॾड़ियूं हुयूं गॾड़ियूं चई हा मां गॾई बि हुयूं चई बाबा मूं वारे छोरे खे वतियूं वञो त गॾई असांखे कोन्हे का मरी वई भागी गॾे त हीअ हिनखे वतियूं वञूं हुननि बरो चई छोरो बि पाण सां गॾाए हिनखे रवानो थियईं चई अगल केरु वेंदो वॾो हुननि जो भाउ ठगनि जो चईंदो हुयो चई मां वेंदुसि बिस्मिल्लाह करे उन ठग धिको ॾिने सिधो सऊं वञी पाणी में किरियो त बुड़ा पियो खाए बुड़ बुड़ हुन पिया खे छा थो चवे चवे त घणो आहे माल तकड़ि में लही अचो त मथां वलार जे न वरी भॼी न वञनि हिन जो वारो असांखे धिको ॾे बिस्मिल्लाह करे टिनी हुननि खे बि धिको ॾिने उहो बि बुड़ कंदा विया हो छोरो बि चयो त भला गॾियूं आहिनि गॾियूं वरी उहो बि धिको ॾिने उनखे बि 4 5 हो हुन बरोचन वारा चईनि की धिको ॾेई पाणीअ में ॾाढो उहे ते विया हलिया छोरो माल काए घर कर वेठा ॾाढो ख़ुशि लॻा वेठा अदा इहा कहाणी हिते पूरी थी वई वधीक तव्हां सिंध सलामत चैनल ते आया त सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे लाज़िमी हणंदा नेक्स्ट वीडियो तव्हांखे हिन चैनल ते मिलंदो रहंदो अस्सलाम वालेकुम या अली मदद।